मलिर खां नाज़रीन खे आगाह कयूं। मलिर वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह गडाप में तकरीब खे ख़िताब कंदे चयो त मेंटल हेल्थ अस्पताल जे संगे बुनियाद मुंहिंजे हथां रखवायो जेको हमेशह यादि रहंदो। मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त असीं सभु आदम जी औलाद आहियूं, असांखे इंसान जी ख़िदमत करणी आहे। हुन चयो त हिन अस्पताल जे ठहण सां न सिर्फ़ कराची पर सॼी सिंध ऐं मुल्क जी अवाम सिहत जी सहूलियत मां फ़ाइदो हासिल कंदा। वॾे वज़ीर चयो त गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में असांजी हुकूमत आहे। असां गुज़िरियल 10 सालनि में सिहत ते तमामु घणो ध्यानु ॾिनो आहे। NICVD जहिड़ो शानदार इदारो क़ाइमु कयो आहे जिते मुफ़्त इलाज कयो पियो वञे। पूरे मुल्क में दिल जी बीमारी जी अहिड़ी का बि इस्पताल न आहे जेका NICVD कराची में इस्पताल आहे। दिल जी इस्पताल जी जॻह घटि आहे। लांडी में ज़मीन कढी आहे जिते जल्द बिलावल भुट्टो ज़रदारी संगे बुनियाद रखंदो। गंबट में बेहतरीन इस्पताल क़ाइमु थियल आहे जिते पूरे मुल्क जा मरीज़ इलाज लाइ अचनि था। किम्स वटि बि जॻह घटि आहे, जल्द गिम्स खे वधायो वेंदो। इस्पताल अथॉरिटी क़ाइमु कई वेंदी। वॾे वज़ीर चयो त सिहत जे हवाले सां सिंध हुकूमत बहितरीन क़दम खयां आहिनि। वॾे वज़ीर चयो त मेंटल इस्पताल जे ठहण सां अवाम खे बहितर इलाज जी सहूलियत मुयसर थींदी। हुन चयो त सिंध हुकूमत सिहत जे हवाले सां हर मुमकिन सहकार कंदी। असां खां जेका मदद घुरंदा उन नेक कम में हर तरह जी मदद कंदासीं। वॾे वज़ीर चयो त हिन इस्पताल जी तामीर में माली मदद सां गॾु टाइम ॾिनो वञे। अॼोके दौर में टाइम ॾियण बि वॾो कमु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त मां चिल्ड्रन ऑफ आदम जी टीम खे मुबारकबाद ॾियां थो।